असलकुम वेलकम टू प्रमोट्स इन द यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे जनरेशन ऑफ कंप्यूटर। हाणे अॼु जे टॉपिक में पाण इहो पढ़ंदासीं त जनरेशन ऑफ कंप्यूटर छा आहे ऐं कहिड़ी कहिड़ी जनरेशन हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, अॼु जे टॉपिक में पाण 6 जनरेशन जे बारे में पढ़ंदासीं। बेसिकली त जेका माण्हू पढ़ाईंदा आहिनि उहो 5 जनरेशन जे बारे में पढ़ंदा आहिनि, बट अॼु जे लेक्चर में पाण 6 जनरेशन आहे उन जे बारे में बि पढ़ंदासीं। ठीकु आहे, हाणे मां तव्हांखे ॿुधायां त जनरेशन ऑफ कंप्यूटर आहे छा। ठीकु आहे, हिन में जीअं डेफिनेशन तव्हां साम्हूं लिखियलु आहे, जनरेशन इन कंप्यूटर टर्मिनोलॉजी इज़ अ चेंज इन टेक्नोलॉजी कंप्यूटर इज़ या वॉज बीइंग यूज़। हिन खे मां तव्हांखे ईज़ी वर्ड्स में सम्झायां त जेका कंप्यूटर टर्मिनोलॉजी आहे हिन में जेका नंढी चेंजिस आहिनि उहे त ईंदियूं रहंदियूं आहिनि। ठीकु आहे, बट जॾहिं को वॾी चेंज ईंदी आहे न, जॾहिं को सिस्टम पूरा चेंज थींदा आहिनि, जी अॻे कंप्यूटर जी साइज़ छा हूंदी हुई, जीअं तव्हां लास्ट टॉपिक में पढ़ियो हूंदो हिस्ट्री ऑफ कंप्यूटर में, हुन खां पोइ साइज़ नंढी थी वई। जीअं तव्हांजे साम्हूं पिक्चर्स में बि लॻो पियो आहे त फर्स्ट जनरेशन कंप्यूटर साइज़ छा हूंदी हुई, उन लाइ हिकिड़ी बाक़ाइदा लैब जी रिक्वायरमेंट हूंदी हुई उन कंप्यूटर खे रखण लाइ। त छा आहे त जॾहिं को वॾी चेंजिस ईंदियूं आहिनि उनखे जनरेशन्स चयो वेंदो आहे। ठीकु आहे, त चेंज इन जनरेशन ऑफ कंप्यूटर। ठीकु आहे, देयर आर 5 जनरेशन ऑफ कंप्यूटर। ठीकु आहे, त इहो मां तव्हांखे ॿुधायां। हिकिड़ी ॿी शइ जनरेशन तव्हांखे ॿुधायां त जीअं कंप्यूटर में जेका कंपोनेंट्स हूंदा आहिनि या जीअं मेमोरी लाइ इहो इस्तेमालु थींदा आहिनि, जेका IC ऐं ट्रांजिस्टर्स हूंदा आहिनि, जॾहिं इन जी साइज़ में बि कमी ईंदी आहे त उहो हूंदी आहे जनरेशन ऑफ कंप्यूटर। ठीकु आहे, त हिकिड़ी शइ पूरी चेंज थींदी आहे, वॾो चेंज ईंदो आहे तॾहिं जनरेशन चेंज थींदी आहे। ठीकु आहे, हाणे मां तव्हांखे ॿुधायां जनरेशन्स ऑफ कंप्यूटर जे बारे में। ठीकु आहे, जीअं त मां तव्हांखे शुरू में ॿुधाए चुको आहियां त वधीक जेका आहे 5th जनरेशन ताईं पढ़ंदा आहिनि, बट अॼु जे लेक्चर में पाण 6 जनरेशन जे बारे में बि पढ़ंदासीं। ठीकु आहे, फर्स्ट जनरेशन जेका आहे हिन में वैक्यूम ट्यूब जो इस्तेमालु थियो, सेकेंड जनरेशन में ट्रांजिस्टर जो, थर्ड जनरेशन में इंटीग्रेटेड सर्किट जो जेके IC चइबो आहे, फोर्थ जनरेशन में वेरी लार्ज स्केल इंटीग्रेशन VLSI, ऐं फिफ्थ जनरेशन आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी जनरेशन आहे, ऐं 6th जनरेशन जेका आहे उहो न्यूरल नेटवर्क आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां फर्स्ट जनरेशन ऑफ कंप्यूटर जे बारे में। फर्स्ट जनरेशन ऑफ कंप्यूटर जेका आहे उहो 1946 टू 1959 ताईं हुयो। इहो जेका टाइम पीरियड हुयो इहो फर्स्ट जनरेशन जो हुयो। जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी, प्रोसेसिंग लाइ CPU जो इस्तेमालु, सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट ऐं डेटा खे टेम्पररी होल्ड करण लाइ मेमोरी जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। फर्स्ट जनरेशन ऑफ कंप्यूटर में जेका आहे इहो कमु वैक्यूम ट्यूब सां थींदो हुयो। वैक्यूम ट्यूब जेका आहे इहो इलेक्ट्रिक बल्ब जी तरह हूंदा हुया ऐं इहो इलाही हीट प्रोड्यूस कंदा हुया। इन जी वजह सां जेका आहे इहो इलाही फ्यूज़ बि थींदा हुया ऐं इहो इलाही एक्सपेंसिव हुया, त हिन खे को हर माण्हू उन टाइम अफोर्ड न पियो करे सघे। त इहो जेका हूंदा हुया इहो वॾी ऑर्गेनाइज़ेशन जेका हूंदियूं आहिनि उन्हनि वटि हूंदा हुया सिर्फ़ु। इहो जेको तस्वीर तव्हांखे नज़र अचे पई इहो फर्स्ट जनरेशन जे कंप्यूटर जी मशीन आहे ऐं हिन में वैक्यूम ट्यूब जो इस्तेमालु थींदो हुयो। हाणे मां तव्हांखे हिन जे मेन फीचर्स जे बारे में ॿुधायां। नंबर 1 त जीअं इहो लिखियलु आहे वैक्यूम ट्यूब टेक्नोलॉजी, त इन में वैक्यूम ट्यूब टेक्नोलॉजी इस्तेमालु थींदी हुई। इन से अलावा छा आहे त जनरेटेड लॉट ऑफ हीट, इहो इलाही हीट प्रोड्यूस कंदा हुया ऐं इन में AC जी नीड हूंदी हुई। ठीकु आहे, अनरिलाएबल, त इहो इलाही ख़राबु थींदा हुया। स्लो इनपुट एंड आउटपुट डिवाइस हूंदा हुया। इहो सपोर्टेड मशीन लैंग्वेज ओनली। ठीकु आहे, त इन में छा आहे त मशीन लैंग्वेज जेका 0 ऐं 1 जी लैंग्वेज हूंदी आहे इहो उन खे ख़ाली सपोर्ट कंदा हुया। ऐं उन खां पोइ लिखियलु आहे नॉन पोर्टेबल। नॉन पोर्टेबल मतिलबु पोर्टेबल मां तव्हांखे हिकिड़े लेक्चर ॿुधायो हुयो, अहिड़ा डिवाइस जेके पाण कहिड़ी बि जॻह ते चाहियूं खणी वञी सघूं था। ऐं इहो जेका नॉन पोर्टेबल आहे हिन जो मतिलबु आहे त इहो हिकिड़े रूम में या हिकिड़ी लैब हूंदी हुई, हुन में इहो ख़ाली कंप्यूटर हूंदो हुयो। ठीकु आहे, हुन खां पोइ लिखियलु आहे वेरी कॉस्टली, इहो इलाही महांगा हुया। ऐं हुन खां पोइ लिखियलु आहे कंज़्यूम लॉट ऑफ इलेक्ट्रिसिटी, त इहो छा आहे त इलाही इलेक्ट्रिसिटी खाईंदा हुया ऐं इहो हुया हिन जा जेका मेन फीचर्स ऑफ फर्स्ट जनरेशन। इहो जेका तस्वीर तव्हांखे नज़र अचे पई इहो आहे फर्स्ट जनरेशन ऑफ कंप्यूटर जी। ठीकु आहे, हाणे मां तव्हांखे ॿुधायां सेकेंड जनरेशन ऑफ कंप्यूटर। त जेका 1959 खां वठी करे 1965 जो टाइम ड्यूरेशन हुयो इहो हुयो सेकेंड जनरेशन ऑफ कंप्यूटर जो। हिन जनरेशन में वैक्यूम ट्यूब जी जेका ट्रांजिस्टर जो इस्तेमालु कयो वियो ऐं उहो इलाही उन खां चीपर हुया, मतिलबु सस्ता हुया, ऐं कंज़्यूम लेस पावर, मतिलबु घटि इलेक्ट्रिसिटी इस्तेमालु कंदा हुया, ऐं मोर कॉम्पैक्ट इन साइज़ बेहतर, मोर रिलायबल एंड फास्टर देन द फर्स्ट जनरेशन मशीन। ठीकु आहे, जेका वैक्यूम ट्यूब सां मशीन ठहियलु हुई फर्स्ट जनरेशन ऑफ कंप्यूटर उन सां इहो फास्टर हुया। हिन जनरेशन में मैग्नेटिक कोर्स खे एज़ अ प्राइमरी मेमोरी ऐं मैग्नेटिक टेप ऐं मैग्नेटिक डिस्क खे एज़ अ सेकेंडरी स्टोरेज डिवाइस इस्तेमालु कयो वियो। फर्स्ट जनरेशन जेका कंप्यूटर हूंदा हुया उहो सिर्फ़ु मशीन लैंग्वेज खे सपोर्ट कंदा हुया, बट हिन जनरेशन मतिलबु सेकेंड जनरेशन ऑफ कंप्यूटर में असेंबली लैंग्वेज ऐं हाई लेवल प्रोग्रामिंग लैंग्वेज खे बि सपोर्ट करणु लॻा।
जंहिंमें फोर्ट्रान ऐं कोबोल खे इस्तेमालु कयो वियो। इहो कुझु ख़ासि कंप्यूटर्स हुया जंहिंमें पैच प्रोसेसिंग सां गॾु मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टम जो बि इस्तेमालु कयो वियो। हाणे जेका तव्हांजे साम्हूं इहो पिक्चर आई आहे, इहो सेकेंड जनरेशन ऑफ कंप्यूटर जी आहे जंहिंमें ट्रांसिस्टर जो इस्तेमालु कयो वेंदो हुयो। हाणे हिन जा जेका मेन फीचर्स आहिनि मां तव्हांखे इहो ॿुधायां त यूज़ ऑफ ट्रांसिस्टर्स कंज़्यूम लेस इलेक्ट्रिसिटी एज़ कम्पेयर टू फर्स्ट जनरेशन कंप्यूटर्स। ठीकु आहे, उन सां इहो घटि इलेक्ट्रिसिटी कंज़्यूम कंदा हुया, बट हिन में बि AC जी नीड हूंदी हुई। इहो रिलायबल हुया इन कंपेरिजन टू फर्स्ट जनरेशन कंप्यूटर, ऐं इहो फास्टर हुया फर्स्ट जनरेशन कंप्यूटर सां। स्मॉलर इन साइज़ एज़ कम्पेयर टू फर्स्ट जनरेशन कंप्यूटर, इहो साइज़ में नंढा हुया फर्स्ट जनरेशन जे मुक़ाबले में, बट इहो बि महांगा हुया। ठीकु आहे, जनरेटेड लेस हीट एज़ कम्पेयर टू फर्स्ट जनरेशन कंप्यूटर। इहो जेका आहे इहो फर्स्ट जनरेशन कंप्यूटर सां घटि जेका आहे हीट जनरेट कंदा हुया, ऐं इन सां अलावा लिखियलु आहे सपोर्टेड मशीन एंड असेंबली लैंग्वेज। हिन में मशीन ऐं असेंबली लैंग्वेज जो सपोर्ट हुयो। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थर्ड जनरेशन ऑफ कंप्यूटर। 1965 सां वठी करे 1971 ताईं जेका टाइम ड्यूरेशन हुयो, इहो हुयो थर्ड जनरेशन ऑफ कंप्यूटर जो। थर्ड जनरेशन ऑफ कंप्यूटर में जेका आहे इंटीग्रेटेड सर्किट जो इस्तेमालु कयो वियो ट्रांसिस्टर जी जॻह ते। ठीकु आहे, ICs खे इन्वेंट करण वारो जेका साइंटिस्ट हुयो उनजो नालो जैक किल्बे हुयो, जंहिं IC खे इन्वेंट कयो। हिकु सिंगल IC में इलाही ट्रांजिस्टर्स, रेजिस्टर्स ऐं कैपेसिटर्स इस्तेमालु थींदा हुया, ऐं इन खां पोइ जेका आहे हिन जनरेशन ऐं हिन डेवलपमेंट कंप्यूटर जेका उन टाइम जा हुया उनखे इलाही नंढा ठाहे छॾिया, स्मॉल करे छॾिया, इलाही नंढा ठाहे छॾिया साइज़ में एज़ कम्पेयर टू फर्स्ट एंड सेकेंड जनरेशन कंप्यूटर, ऐं इहो इलाही रिलायबल हुया हुन सां वधीक। ठीकु आहे, ऐं हिन जनरेशन में जेका आहे रिमोट प्रोसेसिंग, टाइम शेयरिंग, मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टम इस्तेमालु थींदा हुया। हिन जनरेशन में रिमोट प्रोसेसिंग, टाइम शेयरिंग, मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टम इस्तेमालु कया विया। ठीकु आहे, ऐं हिन जनरेशन में हाई लेवल लैंग्वेजिस जो इस्तेमालु कयो वियो, जंहिंमें फोर्ट्रान, कोबोल, पास्कल, बेसिक, अलगोल जो इस्तेमालु थियो। इहो जेका पिक्चर तव्हांजे साम्हूं आई आहे, इहो आहे थर्ड जनरेशन ऑफ कंप्यूटर जंहिंमें ICs जो इस्तेमालु थियो हुयो। ठीकु आहे, हाणे मां तव्हांखे ॿुधायां मेन फीचर्स ऑफ थर्ड जनरेशन। हिन में जेका आहे IC जो इस्तेमालु कयो हुयो, IC यूज़, इहो फास्टर हुया उन्हनि सां, मोर रिलायबल इन कंपेरिजन टू प्रीवियस टू जनरेशन्स। ठीकु आहे, इहो मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। लेसर मेंटेनेंस, स्मॉलर साइज़, स्टिल कॉस्टली, AC नीडेड, कॉस्टली तॾहिं बि हुया ऐं AC जी नीड हुई। जनरेटेड लेस हीट, सपोर्टेड हाई लेवल लैंग्वेज, कंज़्यूम लेसर इलेक्ट्रिसिटी। इन में जेका आहे हाई लेवल लैंग्वेज जो सपोर्ट हुयो ऐं जेका इलेक्ट्रिसिटी आहे उहो लेस कंज़्यूम कंदो हुयो। इहो जेका पिक्चर आई आहे इहो थर्ड जनरेशन ऑफ कंप्यूटर जी आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां फोर्थ जनरेशन ऑफ कंप्यूटर। 1971 खां वठी करे 1980 ताईं जेका टाइम पीरियड हुयो, इहो हुयो फोर्थ जनरेशन ऑफ कंप्यूटर जो। हिन जनरेशन में वेरी लार्ज स्केल इंटीग्रेटेड VLSI जो इस्तेमालु कयो, ऐं VLSI सर्किट्स में 5000 ट्रांजिस्टर्स ऐं ॿिया अहिड़ा सर्किट एलिमेंट्स हूंदा आहिनि सिंगल चिप ते, ऐं हिन खां पोइ ई मुमकिन थियो माइक्रो कंप्यूटर्स खे ठाहिणु। फोर्थ जनरेशन कंप्यूटर्स जेका आहे इहो इलाही पावरफुल, रिलायबल ऐं अफोर्डेबल हुया। जेका पहिरीं जनरेशन वारा कंप्यूटर हुया उहो कॉस्टली हुया, इहो अफोर्डेबल हुया। हिन जो रिज़ल्ट इहो थियो त पर्सनल कंप्यूटर रेवोल्यूशन जेका आहे उहो स्टार्ट थी वई। हिन खां पोइ हर माण्हू मतिलबु जेका अफोर्ड करे सघनि पिया उहो पाण लाइ कंप्यूटर जेका आहे पर्सनल कंप्यूटर उहो इस्तेमालु करे सघनि पिया ऐं वठी सघनि पिया उन टाइम। ठीकु आहे, हिन जनरेशन में टाइम शेयरिंग, रियल टाइम नेटवर्क, डिस्ट्रीब्यूटेड ऑपरेटिंग सिस्टम जो इस्तेमालु कयो वियो, ऐं हिन जनरेशन में हाई लैंग्वेजिस जीअं C++, DBase अहिड़ी लैंग्वेजिस जो इस्तेमालु कयो वियो। इहो जेका तव्हांखे पिक्चर नज़र अचे पई इहो आहे फोर्थ जनरेशन ऑफ कंप्यूटर, ऐं हिन जी जेका साइड में ॿी तस्वीर आहे इहो आहे VLSI जी तस्वीर। ठीकु आहे, हिन जनरेशन जेका मेन फीचर्स आहिनि इहो मां तव्हांखे ॿुधायां। VLSI टेक्नोलॉजी यूज़ जेका मां ऑलरेडी तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। हिन में पाइपलाइन प्रोसेसिंग हुई, इहो वेरी चीप, कंप्यूटर बिकम ईज़ीली अवेलेबल। ठीकु आहे, इहो चीप हुया। पुरानी जनरेशन वारा कंप्यूटर कॉस्टली हुया, इहो चीप हुया। ठीकु आहे, ऐं इन खां पोइ कंप्यूटर जेका आहे उहो अवेलेबल थी वियो ईज़ीली हर कंहिं लाइ, ऐं हिन में AC जी नीड न हुई। ठीकु आहे, त इन करे इहो ईज़ीली अवेलेबल थी वियो। पोर्टेबल एंड रिलायबल यूज़ ऑफ PCs, पोर्टेबल हुया त माण्हू एतिरी साइज़ में मतिलबु हिन जी जेका साइज़ हुई एतिरी हुई त माण्हू हिन खे को बि जॻह ते खणी वञी सघे थो। ठीकु आहे, ऐं इहो पर्सनल कंप्यूटर जी जॻह ते यूज़ थियणु लॻा। हुन खां पोइ लिखियलु आहे कॉन्सेप्ट ऑफ इंटरनेट वॉज इंट्रोड्यूस। इन जनरेशन में जेका इंटरनेट जो कॉन्सेप्ट आहे उहो इंट्रोड्यूस थियो, ऐं वेरी स्मॉल साइज़, स्मॉल नंढो हुयो हिन जो। ग्रेट डेवलपमेंट्स इन द फील्ड ऑफ नेटवर्क। इन जनरेशन में जेका नेटवर्क आहे हिन जी फील्ड में डेवलपमेंट स्टार्ट थी वई।
इहो जेका पिक्चर नज़र अचे पई तव्हांखे इहो आहे 4th जनरेशन ऑफ कंप्यूटर। यानी साइज़ खे तव्हां ॾिसी करे अंदाज़ो लॻाए सघो था त जेका पुराणी जनरेशन वारा कंप्यूटर हुया उहो हिन सां डिफरेंट हुया ऐं साइज़ में इलाही फ़र्क़ु आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां 5th जनरेशन ऑफ कंप्यूटर। 1980 खां वठी करे अॼु ताईं जेका जनरेशन आहे उहो 5th जनरेशन हले पई। हिन जनरेशन में मतिलबु 5th जनरेशन में VLSI खे चेंज करे ULSI चेंज करे छॾियो, ठीकु आहे, अल्ट्रा लार्ज स्केल इंटीग्रेशन। त हिन में छा थियो, माइक्रो प्रोसेसर चिप्स खे इन्वेंट कयो जंहिंमें 10 मिलियन इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स आहिनि, ठीकु आहे। ऐं इहो जेका जनरेशन आहे इन जनरेशन में पैरेलल प्रोसेसिंग लाइ हार्डवेयर ठाहिया ऐं इन जनरेशन में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो इस्तेमालु थियो। आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंप्यूटर जो उहो ब्रांच आहे जंहिंमें जेका आहे अॼुकल्ह रोबोट्स खे अहिड़े तरीक़े सां ठाहियो वञे पियो त उहो इंसान जी तरह सोची सघनि, ठीकु आहे। हिन जनरेशन में C++, जावा ऐं अहिड़ी ॿी इलाही हाई लेवल लैंग्वेजिस जो इस्तेमालु कयो वञे पियो। आर्टिफिशियल इंटेलिजेंस में रोबोटिक्स, न्यूरल नेटवर्क, डेवलपमेंट ऑफ एक्सपर्ट सिस्टम टू मेक डिसीजन इन रियल लाइफ सिचुएशन, नेचुरल लैंग्वेज अंडरस्टैंडिंग एंड जनरेशन शामिल आहिनि। हाणे मां तव्हांखे थोरो रोबोट्स जे बारे में ॿुधायां। मूवीज़ में त रोबोट्स हूंदा आहिनि बट रियल लाइफ में बि रोबोट्स हूंदा आहिनि। जेका डेवलप कंट्रीज़ आहिनि उन में इन जो इस्तेमालु कयो वञे पियो। मेडिकल में इंजीनियरिंग प्रोजेक्ट्स आहिनि, फील्ड आहे, उन में इंडस्ट्री आहे, कंपनीज़ आहिनि, उन में इस्तेमालु थिए पियो। रेस्टोरेंट आहिनि, जीअं को रेस्टोरेंट आहे उन में जेका रोबोट आहे उहो फूड सर्व कंदा आहिनि, ठीकु आहे। त इहो न्यू इन्वेंशन्स आहिनि, ठीकु आहे। जीअं पोयां मां तव्हांखे हिकिड़ो नालो ॿुधायो एक्सपर्ट सिस्टम, उनजो मतिलबु छा आहे उहो मां तव्हांखे हिकिड़ी एग्ज़ाम्पल सां ॿुधायां। जीअं पाण को डॉक्टर वटि वेंदा आहियूं, उनखे पंहिंजी रिपोर्ट्स ॾेखारींदा आहियूं, उहो मतिलबु उनखे पंहिंजी जेका प्रॉब्लम आहे उहो ॿुधाईंदा आहियूं, त उहो पंहिंजो जेका एडवाइस हूंदी आहे या पंहिंजी जेका सजेशन हूंदी आहे उहो ॾींदो आहे ऐं पाण खे टैबलेट्स या जेका आहे उहो ॾींदो आहे, ठीकु आहे। त एक्सपर्ट सिस्टम में बि इहो ई हूंदो आहे। त एक्सपर्ट सिस्टम जेका आहे उहो उन में क्वेश्चन्स हूंदा आहिनि, पाण उनजो जवाबु ॾींदा आहियूं ऐं उनखां पोइ जेका आहे जीअं उहो मेडिसिन जेका आहे उहो सजेस्ट कंदो आहे। त इहो हिकिड़ी नंढी एग्ज़ाम्पल हुई एक्सपर्ट सिस्टम जी। इहो वॾो टॉपिक आहे, इन ते ॻाल्हाए सघूं था, बट अॼु जे टॉपिक जे हिसाब सां इहो काफ़ी आहे, ठीकु आहे। इन जे अलावा जीअं इंडस्ट्रीज़ आहिनि उन में इहो इस्तेमालु थी सघे थो। त इहो ई थोरी रोबोट्स जे बारे में नॉलेज। इहो जेका डिवाइसिस तव्हांजे साम्हूं आहिनि इहो 5th जनरेशन जी डिवाइसिस आहिनि, ठीकु आहे। हाणे मां तव्हांखे हिन जा जेका मेन फीचर्स आहिनि उहो ॿुधायां 5th जनरेशन जा। हिन में ULSI टेक्नोलॉजी इस्तेमालु थी, एडवांसमेंट इन सुपर कंडक्टर टेक्नोलॉजी, डेवलपमेंट ऑफ ट्रू आर्टिफिशियल इंटेलिजेंस, जी मां तव्हांखे ॿुधायो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे बारे में, मोर यूज़र फ्रेंडली इंटरफेस विथ मल्टीमीडिया फीचर्स। अॼुकल्ह जी मां तव्हांखे ॿुधायो 5th जनरेशन अॼु ताईं हले पई। अॼुकल्ह हर शइ जेका GUI ग्राफिकल यूज़र इंटरफेस आहे उहो यूज़र फ्रेंडली आहे। पाण हर शइ पंहिंजे हिसाब सां हलाईंदा आहियूं, हर शइ यूज़र फ्रेंडली आहे। डेवलपमेंट ऑफ नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग, नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग में इलाही डेवलपमेंट थी हुई। अवेलेबिलिटी ऑफ वेरी पावरफुल एंड कॉम्पैक्ट कंप्यूटर्स एट चीपर रेट्स। त इन टाइम सिधी ॻाल्हि आहे, जीअं तव्हांखे ख़बर हूंदी त हर को कंप्यूटर अफोर्ड करे सघे थो। त इन सां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त इहे केतिरा चीप रेट्स ते अवेलेबल आहिनि। एडवांसमेंट इन पैरेलल प्रोसेसिंग, पैरेलल प्रोसेसिंग में एडवांसमेंट अची वई। स्मॉल कंप्यूटर्स इन्वेंटेड, स्मॉल कंप्यूटर जी अॼुकल्ह त एतिरा स्मॉल्स आहिनि जीअं मोबाइल आहे, इहो बि इन कंप्यूटर जी 5th जनरेशन जी हिकिड़ी एग्ज़ाम्पल आहे। त पाण उनखे पॉकेट में रखी करे बि घुमी सघूं था। त इहो हुयो 5th जनरेशन। हाणे इहो जेका तव्हांजी पिक्चर साम्हूं आई आहे इहो 5th जनरेशन जा डिवाइस आहिनि। लैपटॉप आहे, टैबलेट, मोबाइल, आईपैड, जेका हर शइ हले पई उहो 5th जनरेशन जी आहे, ठीकु आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां 6th जनरेशन ऑफ कंप्यूटर। 6th जनरेशन ऑफ कंप्यूटर जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां त इन में वॉइस रिकग्निशन जेका आहे उहो इंट्रोड्यूस थी। ऐं इन सां अलावा जेका पाण टेक्स्ट लिखंदा आहियूं कंहिंखे, उन में जेका ग़लती हूंदी आहे उन ग़लती खे डिटेक्ट करे ऐं उनखे सही करणु जेका कमु आहे उहो 6th जनरेशन ऑफ कंप्यूटर जो आहे। ऐं जेका नैनो टेक्नोलॉजी आहे इहो असल में 6th जनरेशन में शामिलु आहे, ठीकु आहे। जीअं पाण अॼुकल्ह स्मार्टफोन हलाईंदा आहियूं, हिन में इलाही फीचर्स हूंदा आहिनि। हिकिड़ो फीचर हूंदो आहे वॉइस रिकग्निशन, ठीकु आहे। हिन में छा आहे त इन सां पाण पूरो मोबाइल जेका पंहिंजो सिस्टम आहे उहो कंट्रोल करे सघूं था। इन सां पाण सर्चिंग करे सघूं था, इन सां पाण इनखे को टास्क ॾेई करे उहो कराए सघूं था। जीअं पाण गूगल सर्च कंदा आहियूं, उन में कुझु ॿुधाईंदा आहियूं त उहो सर्च कंदो आहे। उहो छा कंदो आहे त पहिरीं जेका पाण ॿुधायो आहे उहो टेक्स्ट में कन्वर्ट कंदो आहे, पोइ उन ते सर्चिंग थींदी आहे, ठीकु आहे। त इहो कमु हूंदो आहे वॉइस रिकग्निशन जो। इन सां अलावा अॼुकल्ह नैनो टेक्नोलॉजी आहे, इलाही अहिड़ा डिवाइसिस आहिनि जेका मार्केट में अवेलेबल आहिनि, तव्हां हुतां वठी सघो था। त इहो सभु 6th जनरेशन ते आहिनि, ठीकु आहे। त इहो सभु 6th जनरेशन ते कमु कंदा आहिनि, ठीकु आहे। इन सां अलावा जीअं तव्हांजे साम्हूं पिक्चर आई आहे त वॉइस सां अॼुकल्ह हर शइ कंट्रोल थी सघे थी।
अॼुकल्ह जीअं होम ऑटोमेशन सिस्टम अची विया आहिनि त घरनि में जेका CCTV कैमरा हूंदो आहे, घर में लॉक हूंदो आहे, वाईफाई आहे, फैन आहे, कुझु बि आहे, ठीकु आहे, त उहो बि जेका आहे उहो वॉइस सां कंट्रोल थी सघे थो। AC आहे, एयर कंडीशनर, जीअं हुन में तव्हां वॉइस सां हुनखे कमांड ॾेई छॾो एप्लीकेशन में, त उहो तव्हांजो जेका टास्क आहे उहो परफॉर्म कंदो। त इहो हुयो अॼु जो 6th जनरेशन जो टॉपिक। आई होप तव्हांखे इहो क्लियर हूंदो। इन में इलाही कुझु सिखण लाइ मिलियो हूंदो, इन में इलाही नॉलेज तव्हांखे मिली हूंदी। त अॼु जो टॉपिक ख़तमु थिए पियो हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट टॉपिक सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।